नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक़्त के जकार्ता मां ख़बर ॾींदड़ प्रेशर कुकर सां शादी कंदड़ हमरा तलाक ॾेई छॾी। पर ख़बरदार जी रिपोर्ट मूजिबि इंडोनेशिया में केरुल नाम नाले शख़्स प्रेशर कुकर सां निकाह कयो हो। उन मौक़े ते हिन चयो हो त ही घणो ॻाल्हाए बि नथो ऐं सुठा चांवर बि पचाए थो। जॾहिं त निकाह लाइ बाज़ाब्ता तक़रीब कई वई। 4 ॾींहं गुज़रण बाद नौजवान सोशल मीडिया ते प्रेशर कुकर खे तलाक ॾियण जो ऐलान कयो। संदसि चवणु आहे त ही त रुॻो खाधो ई पचाए सघे थो, इन करे खेसि तलाक ॾियां थो। संदसि पोस्ट ते सार्फिन दिलचस्प तबसरा शुरू करे ॾिना आहिनि। कुछ सार्फिन जो चवणु आहे त केरुल नाम जे प्रेशर कुकर सां शादी हिकु सोशल मीडिया स्टंट हो। वाज़े रहे त केरुल नाम सोशल मीडिया जे मशहूर शख्सियत आहे ऐं हू हर वक्त पंहिंजनि फॉलोअर्स खे लुत्फ अंदोज़ कंदो रहे थो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।